यार किताब ॾिसां केतिरियूं सारियूं रखतूं थियूं छोकिरे जे हवाले कयुमि दुकान खाली थी वियो महांगायूं लॻियूं पियूं सौदो मिले ई नथो बाबा रखत जे 3-3 लख जा खणंदा हुआसीं उहो हाणे 50,000 जो रखत नथा ॾियनि खाता करे छॾिया अथसि। डरड़ थी आए भी कुछ कोन हाणे कंहिंसां ॾाढ करे खाऊं बाक़ी हाल कोन्हनि ग़रीब जा हाल कोन्हनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यार सौदो दे छा हुजे? घी दे बिस्कुट दे दाल पूरी दे सर्फ दे साबुण दे खंड दे साबुण घी बिस्किट साबुण खंड खंड घणी हुजे? खंड 2 किलो हुजे। 2 किलो। पाव पत्ती दे अदा पैसा तुझे थी वञनि 1700 पैसा रोक ॾियो तव्हांखे सामान तोरे ॾियूं था। रोक न रखत न से रखत अॻे दुकान से तो खाली लॻा पिया रखत छा करणी पवंदी न बाबा रखत असां वटि अॻे ॾिसे थो किथां हे बुक भरिया पिया आहिनि मारिया आहिनि छा वञा हो छो चिता थियाव था बाबा रखत जो दे न हो बाबा सौदो न माण्हू यार चिता थिया आहिनि छड़ो दिमाग मारण जी कढी था बात बुख छड़ो दिन अब खणो गिची न को मारियो ना बाबा की मारू बोले बाकी छा कना रे ये कमजोर है कमजोर दिल था हिनी के पूरी दुमाजे। ओह नो पैसा खपे दादा डार अर्जेंट वरी मोटी है वरी पैसा बाबा जो कमाओ ढोयो अगर सौदो दिनो माए ना तो बोले लाजमी यार मैं काडो आने जोर जबरदस्ती है हां नहीं बाबा मां वट पैसा नत मां पान के पान मार दी पान मार ना वो छो बाबा बस मां जी की चीज में कारे पाए दो हां जिंदगी पाई बख दे जद बाबा एक एसपी न आया बाबा से सुना दिया कुछ कोने ना बाबा हिते पांजो पान के न मार तू पांजो पान के न मार पिस्टल मार मार दो ना मन न अरे हे तू हे प्लास्टिक जा के माखे बात तू देव को बने हो अरे दी साहब फोन कया हसो मन देव को बनाई बताई हालत दे यार मा जो प्लास्टिक जो पिस्टल था वते थो कंदो देव को बनाई होता मा जो जाई पाई वदा पिस्टल 10 5 पान के मारे मा जी जिंदगी में पाई बाबा महंगाई बदलनी चढ़ी है मानू नवा तरीका खाई वदा